जा घोट मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा कच मोहम्मद मोट असीं अवां जे आसरे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मुंहिंजा अल्लाह अॼु तुंहिंजे महबूब जी हिन मंगणे जो हाउस ते लख सलवात पढ़ीसे ओ मौला लख सलवात जे सदके ऐं मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके अम्मा सच्ची खातून जन्नत ऐं अम्मा बतूल जे बचड़नि जे सदके साईं DSP अब्दुल हफीज़ मंगणे जो साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह आमीन। ओ मौला अब्दुल हफीज़ साईं ते जेका है बीमारी आई आहे इहा बीमारी दूर कर रब तुंहिंजे अॻियां देर नाहे कुन कर फयकुन थी वेंदो महबूब जो वास्तो थिए अब्दुल हफीज़ साईं के शफा अता फरमा अल्लाह आमीन। अब्दुल हफीज़ मंगने जो साईं के सेहत अता फरमा अल्लाह आमीन। ओ मौला अब्दुल हफीज़ साईं जे पुटनि खे साईं जे बचड़नि खे भाटन के अब्दुल रहमान मंगने जो साईं के गुलाम मोहम्मद मंगने जो साईं के अब्दुल अफजल मंगने जो साईं के जेके भी मंगने जा साबिर मंगने जो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा अल्लाह आमीन। अल्लाह क़यामत ताईं हिन मंगने जे घराणे साईं वारनि जा सजन साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा अल्लाह आमीन। रब जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफा अता फरमा अल्लाह आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा अल्लाह आमीन। बेरोजगारनि खे रोज़ी अता फरमा अल्लाह आमीन। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारत खां बचा अल्लाह आमीन। मुजाहिद मीर मुजाहिदन साईं सुमरो के औलाद पुट जी अता फरमा अल्लाह आमीन। अल्लाह जेके भी बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा अल्लाह आमीन। इरशाद सुमरो साईं जा जेके भी सुमरा इन दुआ में शरीक आहिनि इन्हनि जा बेड़ा पार फरमा अल्लाह आमीन। साईं आसिफ अली साईं अगड़ो साईं के ओ मौला जुमले जे भी अॼु मूंखे दुआ जे लाइ चयो गुलाम मोहम्मद मंगणे जो साईं के जे भी दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी खे आबाद फरमा अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर लब्बैक